गुज़रियल रात विज किरण सबब फौत थी वियल 6 ॼणनि जी आख़िरी रस्म मिठी ऐं सातार ॻोठ में अदा कई वयूं आहिनि। फौत थी वियल 4 ॼणा मिठी ऐं 2 ॼणनि जो तालुक ॻोठ सातार सां आहे। वापारी बिरादरी पारां सोग में मार्केट बंदि कई वई आहे। विज किरण सबब पेश आयल वाक़े में ज़ख़्मी थियल 9 ॼणनि जी हालत ख़तरे खां ॿाहिरि आहे। एमएस मिठी पारां ॼाणायो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं मिठी मां आवाज़ जे रिपोर्टर फ़कीर बशीर अहमद खान। जी फ़कीर बशीर अहमद इन हवाले सां अपडेट कजो। जी बिल्कुल, गुज़रियल रात विज किरण सबब जेके फौत थी वियल 6 ॼणनि जी आख़िरी रस्मूं जेके आहिनि उहे मिठी ऐं सातार ॻोठ में अदा कयूं वेंदियूं। फौत थी वियल जेके 4 ॼणा आहिनि उन्हनि जो तालुक मिठी सां आहे, जॾहिं त 2 ॼणा जेके आहिनि उहे ॻोठ सातार सां आहिनि। तव्हांखे ॿुधाए त वापारी बिरादरी पारां सूग में मिठी जी मार्केट जेका आहे उहा बंदि कई वई आहे। विज किरण सां पेश आयल अफ़सोसनाक वाक़े में ज़ख़्मी थियल जेके 9 ॼणनि जी हालत आहे उहा ख़तरे खां ॿाहिरि आहे। तव्हांखे ॿुधाए त वाक़े में फौत थी वियल माण्हू फ़कीर पारब्रह्म जे जेका छड़ी आहे साहिबा उन सां गॾु मेले ते वञी रहिया हुआ। हिंदू बिरादरी जो जेका मज़हबी त्योहार मेलो अॼु शुरू थींदो ऐं जेको 7 ॾींहं हलंदो। अॼु आरती सां शुरूआति थींदी। फ़कीर पारब्रह्म जो मेलो जेको ॾीपलो तालको में थींदो आहे ऐं फौतनि जो जेको आख़िरी रस्मुनि जूं तयारियूं आहिनि उहे पिणु मुकमल कई वियूं आहिनि। वापारी बिरादरी पारां अहिड़े दुखदायक वाक़े खां पोइ मार्केट बंदि अॼु रखी वेंदी। फौतनि में जेके आहे उहे गोविंद सोनारो, संतोष सोनारो, विवेक लोहाणो, लाखो कोहली, भूमजी कोहली ऐं वालो कोहली आहिनि उहे शामिल आहिनि। कोहली बिरादरी सां तालुक़ रखंदड़ फौतनि जूं आख़िरी रस्मूं जेके आहिनि उहे ॻोठ सातार में अदा कयूं वेंदियूं। जी ठीक है फ़कीर बशीर, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण।